जेकबाबाद भरसा आबाद थाने जे क़ौमी शाहराह ते ट्रक ऐं मुसाफ़िर वेन विच में ख़ौफ़नाक टक्कर थी पियो। नतीजे में 6 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी जैकाबाद जे सुबुह जो सवेरे जेको आहे त रोड हादसो जेको आहे त वेन ट्रक जो जेको आहे थियो आहे। 6 मुसाफ़िर आहिनि जेके उहे हिन वक़्तु सख़्तु जेके आहिनि ज़ख़्मी आहिनि। जेके ज़ख़्मी थियल जेके 6 मुसाफ़िर आहिनि उन्हनि खे जेका आहे हद जी पुलिस आबाद जेका आहे त अस्पताल जेको आहे उन्हनि खे इलाज लाइ पहुचायो आहे। जॾहिं अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको हीउ रोड हादसो जेको सुबुह सवेर थियो कोविड जे करे जेके 6 मुसाफ़िर जेके आहिनि ज़ख़्मी आहिनि, जंहिंमें मुसाफ़िरनि में शामिल जेको आहे सदरदीन एजाज़ हिदायतुल्लाह असदुल्लाह जेको आहे त ज़ख़्मी में शामिल आहे। इन्हनि खे जेका हद जी आबाद पुलिस आहे उहा जेका आहे इलाज लाइ खणी आई आहे। जॾहिं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ जेको रोड हादसो जेको सुबुह सवेर जेको आहे पेश थियो आहे, जंहिंमें कोविड जे करे वैन जो जेको आहे त ट्रक सां टकर थियो आहे। 6 मुसाफ़िर जेके आहिनि हिन वक़्तु सख़्तु ज़ख़्मी आहिनि। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।